ये अनवर पीरज़ादे साहब जो मेलो आहे त सोचोसीं त अनवर साहब खे यादि करण सां गॾोगॾु हुन जी हम असरनि जिन हुननि सां कमु कयो आहे, साथ ॾिनो आहे ऐं सिंध जी सुजाॻीअ में किरदारु अदा कयो आहे, उन्हनि खे बि यादि कजे। अनवर पीरज़ादे जे हम असरनि ऐं दोस्तनि जी लिस्ट तमामु वॾी आहे। सभिनीनि खे त हिन मेले में कवर न करे सघिबो, पर हिन मेले में इन सिलसिले जी शुरूआत कजे थी। अनवर पीरज़ादे जे हम असर त मुंहिंजो बाबा कमर शहबाज़ बि हुयो, जेको हुयो त उन्हनि खां सीनियर, पर हो हिकु दौर जा वॾा अदीब ऐं साथी बि रही चुका आहिनि। सो असां अॻिते हली उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, पर अॼु असां हिननि जे हम असरनि जो इंतिख़ाबु कयो आहे। उन में बदर अबड़ो साहब, फ़कीर मोहम्मद लाशारी, नकाश साहब ऐं मंसूर मीरानी, मीर मोहम्मद पीरज़ादो सॉरी। इन्हनि ते ॻाल्हाइण लाइ असां वटि नाले वारा अदीब ऐं सहाफ़ी मौजूदु आहिनि। फ़कीर मोहम्मद लाशारी ते ॻाल्हाइण लाइ आजिज़ जमाली साहब आहिनि। बदर अबड़े ते ॻाल्हाइण लाइ मोहम्मद अली पठान साहब। नकाश ते ॻाल्हाइण लाइ आपा अतिया दाऊद ऐं मीर मोहम्मद ते ॻाल्हाइण लाइ ताजो साहब। सो शुरूआत कंदासीं आजिज़ जमाली साहब। ॾिसो, सवेर मां थोरो ज़िक्र ज़रूरु कयो पंहिंजे सवेर वारे सेशन में त अनवर साहब मां तव्हांखे हिकिड़ो मंज़र थो ॿुधायां त अनवर साहब खे सां असांजी मुलाक़ात कीअं थी। तव्हां उनजे हम असर माण्हुनि जो अंदाज़ो करे सघो था। ही को 1986 जी ॻाल्हि आहे, जॾहिं साथी ॿारड़ा संगत हूंदी हुई, असां शागिर्द तंज़ीम हूंदा हुआसीं। शाबदिलती भिटाई ते भिटशाह ते साथी ॿारड़ा संगत जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई। उन कॉन्फ्रेंस जा जेके महिमान हुया या उन कॉन्फ्रेंस में जेके ॻाल्हाइण वारा हुया, उन्हनि में अनवर पीरज़ादो, बदर अबड़ो, फ़कीर मोहम्मद लाशारी ऐं ॿिया खोड़ सारा तरक़ी पसंद अदीब हुया। असीं बि बस भरे उहा कॉन्फ्रेंस ॾिसणु वियासीं। कॉन्फ्रेंस ख़तमु थी, उन खां पोइ शाह साईं जे मज़ार जे साम्हूं राति जो जीअं राग जी महफ़िल थींदी आहे, फ़क़ीर रागाई ॻाईंदा आहिनि, महफ़िल हली पई। असां बि 8-10 छोकिरा अची बीह रहियासीं, पर ही कॉन्फ्रेंस ख़तमु थियण खां पोइ ही टे ई ॼणा अनवर पीरज़ादो, फ़कीर मोहम्मद लाशारी ऐं बदर अबड़ो वेही राग ॿुधनि पिया। अच्छा, असां पोयां गोड़ शोर कयो त हिन अची असांखे मना कई, चए त चुप करे वेहो ऐं ॿुधो, ही शाह साईं जो राग हले पियो, चुप करे ॿुधो त ही फ़क़ीर ॻाइनि छा था। ख़ैर, इहा अनवर साहब सां जहिड़ो करे असांजी उहा पहिरीं मुलाक़ात हुई। उन ज़माने में असां ज़ाहिरा आइडियलिज़म जा ॾाढा हूंदा हुआसीं। अनवर बदर फ़क़ीर उन्हनि खे पढ़ंदा हुआसीं त इहे असांजा जहिड़ो कर आइडियल राइटर हुया। त छो त मूंखे टॉपिक फ़कीर मोहम्मद लाशारी जो ॾिनो वियो, मां थोरो सो मुख़्तसिर हुन ते ॻाल्हाईंदुसि। अच्छा, फ़क़ीर जे हवाले सां 3-4 ॻाल्हियूं मां कंदुसि। फ़क़ीर साहब सां मूं गॾु कमु न कयो, पर जंहिं ज़माने में हिलाल पाकिस्तान में लिखंदा हुया त असीं उनखे पढ़ंदा हुआसीं। पोइ वरी जॾहिं असां अमली सहाफ़त में आयासीं त असां लिखणु शुरू कयो, उन सां बाक़ाइदा पोइ हिकिड़ो मुलाक़ात जो सिलसिलो थियो। पर फ़क़ीर साहब कमाल इहो कयो, जॾहिं जागो अख़बार निकिती त जागो उहा पहिरीं अख़बार हुई जंहिंजे पढ़ंदड़नि जो वॾो हिसो अख़बार जे पहिरें सुफ़े जे बदिरां अंदरियों सुफ़ो पहिरीं खोले पढ़ंदो हो, जंहिं ते इदारियो लिखियलु हूंदो हो, एडिटोरियल लिखियलु हूंदो हो। यानी कमाल जो एडिटोरियल, जंहिं अख़बार में न त अख़बार छा आहे, अख़बार चइबो ई उनखे ख़बरुनि जे जमा खे अख़बार चइबो आहे। घणियूं ख़बरूं गॾु बि हुनजो मतिलबु आहे अख़बार, पर ही वाहिद अख़बार हुई सिंधी ॿोलीअ जी जंहिंखे माण्हू ख़बरुनि जे करे न, पर फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जे एडिटोरियल जे करे पढ़ंदा हुया। ऐं उन एडिटोरियल में एॾी त जान हुई जो जिन बि माण्हुनि पढ़िया हूंदा। मसलन मूंखे हिकिड़ो इदारो यादि आहे जॾहिं आउं ख़ुदि सहाफ़ी बि हुयुसि,
पर सच पुछो त उहो इदारो पढ़ी मूंखे पंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उहो इदारो फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जो भाउ अॻुवा थी वियो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो भाउ अॻुवा थी वियो संदसि ॻोठ मां। जेको इदारो हुन ख़ुदि लिखियो ऐं धाड़ेलनि खे मुखातिब थी लिखियो। फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ पंहिंजे भाउ जे अॻुवा ते जागो अख़बार में धाड़ेलनि खे मुखातिब थी एडिटोरियल लिखियो। छा त उहो एडिटोरियल हुयो जंहिं माना बेहया बेशरम जा लफ़्ज़ इस्तेमालु न कया, पर उन्हनि धाड़ेलनि खे सभु कुझु चयो। चए इहा तव्हांजी गैरत आहे, इहो तव्हांजो शर्म आहे, इहा तव्हां सिंध जे धरतीअ ते ॿार आहियो। तव्हां यानी तसवुरु कयो त हिकिड़े राइटर जो भाउ अॻुवा थी वियो हुजे, हू पंहिंजे पर में उन्हनि खे मिंट कंदो हुजे त बाबा हीअ कंहिं अमीर जो पुटु न आहे, हिन मां तव्हांखे न मिलनि, भुंग जा पैसा कोन मिलंदा, हीअ हिकिड़े साफ़ी जो भाउ आहे, हिन खे वापसि कयो। पर उनजे बावजूदि जेका हुन ॿोली लिखी, हुन इहो लिखियो त अॼु मां तव्हां सां बराए रास्त मुखातिब आहियां, ए सिंध जा धाड़ेलो। पोइ वरी हुन सॼी उहा कहाणी लिखी त मुंहिंजे भाउ जे अॻुवा थियण खां पोइ मुंहिंजे घर में छा मुंहिंजी जेका कैफ़ियत आहे उहा सॼी उन बयानु कई। पर उनजे बावजूदि हुन उन धाड़ेलनि खे जेतिरो ललकारियो, जेतिरो उन्हनि खे उन ख़िताब कंदे मतिलबु जेको चयो, उहो तारीख़ी ॻाल्हि आहे। यानी मूं जहिड़ो ख़ुदि लिखण वारो माण्हू बि रोई पवे त तव्हां अंदाज़ो कयो उन जा लफ़्ज़ कहिड़ा हूंदा, उन एडिटोरियल जा लफ़्ज़ कहिड़ा हूंदा। सो किथे बि पढ़ियो त नसीब खैरल जॾहिं क़तलु थियो त इहा ॻाल्हि आम हुई त सिंधी कहाणीअ खे गोली लॻी वई। मुंहिंजी नसीब खैरल सां एतिरी वाक़फ़ियत न हुई, पर फ़क़ीर जे लाइ मां सच पुछो त मुंहिंजी इहा राय आहे त फ़क़ीर जॾहिं लाहौर में 1993 में हादसे में जॾहिं असांखां जुदा थी वियो, वाक़ई सिंधी एडिटोरियल जहिड़ो असांखां जुदा थी वियो। ऐं उन खां पोइ जागो अख़बार त सरजी न सघी, पर सिंधी अख़बार जो जेको इदारो हुयो, थोरो सो हीअ बि चवंदो हलां त जेकॾहिं मां सवेर बि एप्रिशिएट कयो अनवर पीरज़ादे जे औलाद खे, फ़क़ीर जे औलाद बि काफ़ी अरसे ताईं प्रोग्राम्स कया। ख़ुदि असां उन्हनि प्रोग्रामनि में शिरकत कई। फ़क़ीर जूं वरसीअ जूं तक़रीबूं थींदियूं रहियूं आहिनि कराची में, पर काफ़ी अरसे खां न पियूं थियनि। फ़क़ीर लाशारीअ जा जेके उहे इदारा आहिनि, मां हिते काफ़ी सिंध जा अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके हुते सोचे सघनि था त फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ जे उन्हनि इदारनि खे कंपाइल कजे, उनखे ज़रूरु कंहिं न कंहिं, छो जो अख़बार में छपियल आहिनि, अख़बारूं मिली सघनि थियूं, उनखे कंहिं न कंहिं तरह सां किताबी शक्ल में अचणु घुरिजे, ऐं इहा वॾी ॻाल्हि हूंदी। मां नकाश आहियां। अच्छा, मूंखे नकाश ते ॻाल्हाइणो आहे, पर मां छाकाणि त घटि टाइम वठंदसि, मां नकाश ऐं बदर कुरैशी ॿिन्ही खे गॾु उन ते ज़िक्र करण थी चाहियां। ऐं मूंखे इन ॻाल्हि जी जो हिकिड़े तरह सां छिरकाईंदड़ ॻाल्हि आहे त असांजा जेके हाणे दोस्त आहिनि, इस ताईं जो अमर सिंधू ऐं इरफाना मला मुंहिंजूं इलाही गहरियूं दोस्त आहिनि, उन्हनि खे बि इन्हनि कैरेक्टर्स जे बारे में, किरदारनि जे बारे में वधीक ॼाण कान्हे का। हींअर आबदा गांगरो सां मूं गॾु सफ़र कयो, उन ॿुधायो त मूंखे एतिरी ख़बर न आहे। ऐं अवल त मूंखे ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त हीअ असांजे दोस्त अनवर जे ॿारनि ही प्रोग्राम अरेंज कयो आहे। कमर जी धीअ जेका आहे सो असांजी मेज़बान आहे, त इहा हिकिड़ी ख़ुशहाल ॻाल्हि आहे। त नकाश ऐं बदर कुरैशी इहे ॿई हिकिड़े तरह सां चवणु न खपे मूंखे, पर डिसेबल पर्सन हुआ। नकाश पोलियो जो मरीज़ हो ऐं उनजी हिकिड़ी ॿांह हिकिड़ो पासो उन कमु न कंदो हो। ऐं पहिरें मां बदर कुरैशी सां जल्दी सां ॻाल्हायां थी। त बदर कुरैशी 27-28 सालनि जो नौजवान हो, जॾहिं हिकिड़े दफ़े हू पंहिंजी शादी जा कार्ड विराए रहियो हो त उनखे हिकिड़ी ट्रक जो जेको आहे न उन जूं शीखूं अची लॻूं ऐं उनजो हेठियों धड़ जेको आहे उहो पैरालाइज़ थी वियो ऐं ख़तमु थी वियो हो। गुज़ारिश फिल्म हाणे वेझड़ाई में आई ऐं उन सां हिकिड़े तरह सां हिकु जड़ाइप हुई, पर उन तरह सां जेको आहे सो बदर कुरैशीअ जी सॼी ज़िंदगी नर्सरीअ में हिकिड़ो घरु हूंदो हो, उन घर में हिकिड़ो कमिरो हो, उन कमिरे में हिकिड़ी दरी हुई ऐं उहो सॼी इंस्पायरेशन बदर कुरैशी जी उहा दरी हूंदी हुई। ऐं उन सां उनखे हिकिड़ी ॾोरियूं हूंदियूं हुयूं, उन ॾोरीअ सां उहो दरवाज़ो खोलींदो हो, पर्दा खोलींदो हो। ऐं उन में जेको आहे उन ज़माने में मोबाइल फ़ोन कोन हो, उन वटि हिकिड़ी पेटी सेल फ़ोन हूंदो हो, टीवीअ जो बटण हूंदो हो, पखे जो बटण हूंदो, उन सां उहो ऑन कंदो हो ऐं उते रहंदो हो। पर उन शख़्स जी जेका मिज़ाज
यादि रहे त नकाश ऐं बदर कुरैशी असांजे ग्रुप जा सभिनी खां शरारती ॿार हुआ। मां बि उन्हनि सां गॾु वेठी शामिल हुअसि ऐं त उहे ॿई तमामु घणी शरारतूं करण वारा, उन्हनि जी मज़ाक़ जी तमामु घणी ऐं जमालियाती ज़ौक़ तमामु घणो। बदर कुरैशी रोमांस जो हिकिड़ो इलाही ज़बरदस्त क़िस्म जो शाइर हो, हिकिड़ो वॾो शाइर हो ऐं वर्किंग कमेटी जो मेंबर हूंदो हो असांजे। ऐं उन खां पोइ छाकाणि हू ट्रेवल न करे सघंदो, इन करे सिंधी अदबी संघ जूं वर्किंग कमेटी जूं गॾिजाणियूं बदर कुरैशी जे घर में थींदियूं हुयूं। सो बदर कुरैशी खां हिकिड़े दफ़े ईअं मां हली वियसि हुनजे घर में, हुनखे चयो त सारी मां त तव्हांखे टाइम बि कोन वरितो, ईअं हली आई आहियां। हुनजे अखियुनि में पाणी अची वियो। हुन चयो मुंहिंजो टाइम त स्टिल आहे, तूं आई आहीं त हाणे घड़ियाल हलंदो। सो इहो हिकिड़ो बदर कुरैशी जो। ऐं उनजी मङणो थियल हो, जॾहिं शादी जा कार्ड विराए पियो ऐं शादी न थी सघी, उन ख़ातून बि कॾहिं पोइ वरी शादी कान कई। उनखे ॾाढो चवंदी पर बदर कुरैशी शादी खां इनकार कयो। उन खां पोइ बदर कुरैशी जॾहिं आख़िरी दफ़ो हिकिड़ो दफ़ो उनखे सिंधी अदबी संगत वठी वई ऐं उन सां शाम मल्हाई। ऐं ॿियो दफ़ो हू तॾहिं निकितो जॾहिं उनजी डेथ बॉडी निकिती हुतां। त बदर कुरैशी जॾहिं इलाही बीमार, उनखे इस्पताल वठी विया सारी, त उनखे जॾहिं इस्पताल वठी विया हुआ त हाणे असांजो जेको ग्रुप हो उहो अॼु महताब सां, महताब मुंहिंजो ख़्याल आहे त कल्चर जी सेक्रेटरी हुई, त असां उन सां मिलणु वियासीं। हाणे मतिलबु हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे त हिकिड़ी सिंधी अदबी संघ जो वफ़्द वियो आहे कल्चर जे सेक्रेटरी सां मिलण जे लाइ, त वॾो को मुतालबो हूंदो न। अदी महताब पुछे थी ॿुधायो, त असां चयो त न जी हाणे हुनजो त को ख़र्चु कोन्हे, हुनजी ख़ुशहाल फैमिली आहे, को मसालो कोन्हे। जी मां छा कयां? असां चयो हिकिड़ो गुलदस्तो तव्हां हुनखे ॾियो, त जीअं उनजो हिकिड़ो उत्साह हुजे या उनखे जेको आहे हिकिड़ो मान महसूसु थिए। अदी महताब पाण खणी हली, मोकिलियो कोन पर पाण हली। त इहो असांजो बदर कुरैशी हो। नकाश असांजो जेको मां उनजो हुलियो ॿुधाए चुकसि, ऐं उन जो बि हिकिड़ो तमामु घणो उनजो हिकिड़ो मिज़ाज हो ऐं उन इलाही शाह भिटाई जो हिकिड़ो इलाही वॾो पारखू हो। उन खां सवाइ झटपट वधीणाई जे नाले सां कालम लिखंदो हो ऐं उन खां सवाइ चाचा अवामी आवाज़ में ॿारनि जो सुफ़ो संभालींदो हो ऐं उन खां सवाइ शाइर हो। त ईअं इन में रिसाले प्रोग्राम में बि हू शाह भिटाई जी शाइरीअ जो मानाऊं पेश कंदो हो। त उन जो बि हिकिड़े तरह सां उन्हनि जी जेका ज़िंदगीअ में हिकिड़ी भरपूर जेका उन्हनि जो उत्साह हो ऐं कॾहिं बि उन्हनि ॿिन्ही सां मिली असांखे महसूसु कोन थींदो, उन्हनि ॿिन्ही सां मिली शर्म ईंदो हो असांखे। जेकॾहिं असां सम्झंदा हुआसीं त अच्छा मां त हाणे अकेली, पोइ मां हितां वञा थी, पोइ मूंखे बसुनि में चढ़ी वञिणो थो पवे, त उन्हनि सां मिली हमेशह शर्मिंदगी थींदी त असां किथे बीठा आहियूं ऐं हीअ ॿई केॾा वॾा माण्हू आहिनि असांजे ग्रुप जा, असांजे इन जा। उनखां नकाश काफ़ी अरसे ताईं, ऐं वीचारो जेको आहे न हमेशह नकाश पाण सां गॾु हिकिड़ो वॾो थेलो खणी किताब विताब खणी घुमंदो। ऐं हुन असां पुछो त एॾो वज़न खणी छो था घुमो? उन चयो त इन करे माण्हू मूंखे कॾहिं कॾहिं फ़क़ीर था सम्झनि, मां वेगन में या बस में चढ़ां थो मूंखे पैसा था ॾेई छॾनि, खिली खिली ॿुधाईंदो। सो इन तरह सां हिकिड़ो ॿियो दफ़ो हुन नकाश पंहिंजो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त चई मां हिकिड़ी महफ़िल में वेठो हुजां, अॻे सीट ते ईअं प्रोग्राम पियो ॿुधां त अनाउंसर अची अनाउंस कयो अब्दुल रहमान। हुन चयो अब्दुल रहमान अब्दाश, उहो हिकिड़ो ॿियो राइटर हो। ऐं नकाश वीचारो आस्ते 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 अची स्टेज ते वेही रहियो। पोइ उनखे ख़बर पई त मुंहिंजो नालो कोन हो। सो इन तरह सां हुन वटि एॾा लतीफ़ा हुआ। उन सां 5 मिंटनि जी मुलाक़ात असांजे लाइ हिकिड़ी वॾी कचहरी जो हूंदो। ऐं उन खां पोइ नकाश खे हिकिड़ी पंहिंजी कज़िन पसंदि कंदी हुई, जंहिंखे इलाही अरसे ताईं उन खां शादीअ सां इनकार कंदो हो, पर पोइ नेठि हुन जी शादी थी ऐं ॾाढो ख़ुशि हूंदो। अञा शादीअ खे 1.5 साल मस थियो त एक्सीडेंट में असांखां जुदा थी वियो। सो अॻियां पोइ वरी ज़रूरत थी त पोइ वरी ॻाल्हाईंदा। मूंखे जीअं त बदर अबड़े साहिब ते ॻाल्हाइणो आहे ऐं बदर अबड़ो अनवर पीरज़ादे जो हमअसर मौज़ू आहे। अनवर पीरज़ादे जा हमअसर उन्हनि ते ॻाल्हाइणो आहे। सो बदर अबड़ो साहिबु जमाल अबड़े साहिब जो पुटु, मोबी पुटु, वॾो पुटु, ऐं उनजी तरबियत जेका जमाल साहिबु कई उहा ॾाढे सख़्तीअ वारी कई। हुनखे नंढपण में जीअं त बदर साहिबु नंढो हुयो ऐं जमाल अबड़ी साहिब खे दिलि जो दौरो पियो, उन खां पोइ हुन इहो सम्झो त हाणे शायदि मूंखां हयाती मोकिलाए
उन करे पोयां घर खे संभालींदड़ केरु हूंदो। ऐं बदर वॾो पुटु त हुन बदर खे रक्षा बि हलराई, बदर खे कंडक्टर जो कमु बि उहो वरितई ऐं बस बि हिकिड़ी उहा तुड़ियुनि ते यानी किश्तियुनि ते उहा बदर अबड़े साहिब खे वठी ॾिनई ऐं उनजो हुन ज़िक्र पंहिंजे आत्म कहाणी में कयो आहे। अहिड़नि सख़्तु हिकिड़नि ॾींहंनि खे गुज़ारे बदर साहिबु जॾहिं 73 धारा अदबी संगत में जॾहिं अनवर पीरज़ादो साहिबु जेल खां ॿाहिरि निकिरी अदबी संगत जॉइन कई त बदर अबड़ो उहो अनवर साहिब जे सोबत में आयो ऐं उते हुन पंहिंजूं कहाणियूं पेश कयूं जिन कहाणियुनि खे तमामु घणो साराहियो वियो। ऐं अदबी संगत जीअं त जमाल अबड़े जो वॾो प्रोफाइल हो उन करे जमाल जो पुटु उन जी तमामु घणी इज़त उहा उते उन्हनि कई ऐं अनवर पीरज़ादो हुन सां घणो वेझो थियो ऐं हू बि अनवर जे वेझो थियो। हू जॾहिं पाण में वेझा थिया त पोइ उहा वेझड़ाई उहा अनवर जे सोबत में हिकिड़े जज साहिब जो पुटु जेको ज़ाहिर आहे हुयो त तरक़ी पसंदि ऐं कहाणियूं बि हुननि जूं सभु तरक़ी पसंदाना नुक़्ते निगाह खां लिखियल आहिनि ऐं पीढ़ जो पथर आहिनि तरक़ी पसंदीअ जो। पर हुन कॾहिं बि का पार्टी जॉइन न कई जमाल अबड़े साहिबु, पर बदर अबड़ो जेको जमाल अबड़े जो पुटु उहो अनवर पीरज़ादे साहिब जे सोबत में उहो कम्यूनिस्ट पार्टीअ ॾांहुं ठिकजी वियो। तोड़े जो हू हुनजो ॿीर पंहिंजो मेंबर न थियो पर कम्यूनिस्ट पार्टीअ जे सां हू सलाहियल रहियो, हमदर्द रहियो ऐं एतिरो हमदर्द रहियो जो 80 धारा हू जेको आहे उहो अनवर पीरज़ादे जे सोबत में सुर्ख परचम बि कढे थो ऐं उन खां पोइ जेल में जॾहिं हुनखे वाड़ियो थो वञे त हू जेको आहे उहो बीह थो रहे त ठीकु आहे मां मेंबर न हुउसि पर मां हिन नज़रिए सां सलाहियल आहियां। उन करे मुर्शीअ सां हुन 4 साल इहो सख़्तीअ वारो जेल जेको आहे हुन काटियो ऐं हुनजी आत्म कहाणी हुनजी जेल जी कहाणी जेका शाया थी ऐं जंहिंजो मुआव शेख हयात लिखियो ऐं जंहिं लिखियो त जेकॾहिं मुंहिंजो को पुटु अहिड़ो सुठो लिखे हा, मूंखे हाणे ख़बर पई आहे त जमाल अबड़े लिखण जो छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं मुंहिंजो को पुटु अहिड़ो सुठो लिखे हा त मां हुनजे लिखणनि ते किनायत कंदे लिखणु छॾे ॾियां। यानी उहा डायरी जेका आहे अहिड़ी शाइरानी अंदाज़ में लिखियलु आहे जो तव्हां उनखे शुरू कंदव त ईअं जीअं दरिया जो वहकिरो हूंदो आहे तेज़ वहकिरो उहो तव्हांखे गेलींदो वेंदो ऐं आख़िर ताईं बदर अबड़ो साहिब जो उहा डायरी पाण खां सवाइ तव्हां उनखे मां हथु न कढंदा। बदर अबड़े जेल में तनक़ीद निगारी इब्तिदाई जाइज़ो नाले सां पहिरियों किताबु लिखियो हो जंहिंजो सोर्स मटीरियल जमाल अबड़े साहिबु हुनखे जेको आहे उहो मुहैया करे ॾिनो जेल में ऐं उनखां पोइ कॾहिं बि जमाल हुनखे कमज़ोर न कयो। हू जॾहिं जेल में हो त जमाल अबड़ो जॾहिं बि वेंदो हो हुन सां जेल में मुलाक़ात करणु त हुनखे जेको आहे मुको ॾेखारींदो हो त बीह रहो पुटु, तूं जहिड़े नमूने सां जीअं आयो आहे उअं ई बीह रहो। शायदि ई को अहिड़ो पीउ हुजे जेको पंहिंजे पुट खे ईअं उनजी पुठी ठपे त तूं थोरे जो तूं मेंबर बि न रहियो आहे पर हाणे जो काठ में फाथो आहे त हाणे फासण खां पोइ फतकणु कहिड़ो, तूं जेको आहे इहो सभु कुझु भोग ऐं मुर्सीअ सां भोग। बदर अबड़ो साहिबु बाद में जेल मां निकितो। जेल मां निकिरण खां पोइ हुनजे हयातीअ जा जेके ॿिया रंग हू सरकारी नौकिरी हुनखे न मिली ऐं सरकारी नौकिरीअ में इंट्रस्टेड बि न हो। हुनजो प्रोफाइल जेको आहे उहो ॿिए क़िस्म जो ठही चुको हो, सियासी प्रोफाइल ठहियो। ऐं अनवर पीरज़ादो बि जॾहिं जेल में पियो यानी सहाफ़त में अचण खां पोइ त बदर ॾिठो त अनवर जेको सहाफ़त में अचण खां पोइ यानी जेल जे सख़्तीअ खां उहो बचियो आहे। मां बि सहाफ़त में पनाह वठां न त मुंहिंजो बचणु शायदि मुश्किल थिए। उनखां पोइ हू सहाफ़ी थियो हिलाले पाकिस्तान जो ऐं बाकमाल सहाफ़ी। उन तमामु जुरत सां जेके उन में कालम लिखिया उन में हीअ सैन नाले सां हुनजो जेको सिलसिलेवार हिकिड़ो कालम हिलाले पाकिस्तान में हिकिड़ो यादगार कालम। ऐं बाद में अनवर जे सोबत में हू जेको आहे अनवर जॾहिं एडिटर थियो अवामी आवाज़ जो त उन ज़माने में हुन हिकिड़ो स्पेस जेको आहे उहो बदर साहिब लाइ उहो पैदा कयो ऐं
पुकार अख़बार जो हुनखे एडिटर अनवर साहब जे सोर्स सां हू जेको आहे पुकार अख़बार जो एडिटर थियो। उन खां पोइ हू बरसाति जो बि एडिटर रहियो वग़ैरह। त ईअं सहाफ़त में हुन जेके आहिनि पंहिंजा जेके आहिनि उहे जोहर ॾेखारिया। पर अनवर जो जॾहिं आर्कियोलॉजीअ जी ऐं भिटाईअ जा पंध जेके आहिनि, ससूईअ जा पंध जेके आहिनि शुरू थिया, लाहौत जा पंध जेके शुरू थिया, त उन में बदर हुन सां ॿिट ऐं ॿई ॼण ॿ यानी कालब हिकु जान ईअं हुननि सफ़र कयो ऐं ॾुखिया सफ़र उहे लाहौत जा सफ़र। त टुंगण जबल ते जॾहिं अनवर साहब ॿुधाईंदो हो त चढ़ियासीं ऐं आख़िरी चोटी हुजे उहा बदर साहब थकिजी पियो, हू जेको आहे मथे न पियो हली सघे उन टुंगण जे चोटीअ ते। त अनवर हुनखे चयो त इश्क सां उठाए पेर पिरांजे पार ॾे। पोइ हुन में उहा कुवत आई ऐं हुन जेको आहे उहो पाण में यानी विख वधाइण जी कई। त ॿी सिट हुनखे चयईं त खुही जा खयईं विख ताईं वेझी कई। पोइ हुन उहा जेका आहे यानी खुहिजण खां पोइ बि जेका विख खॼे थी पई उहा मंज़िल खे वेझो थी करे। अहिड़ो उत्साह हुनखे जॾहिं ॾिनई त बदर साहब उहा टुंगणी जी चोटी सर कई ऐं उन खां पोइ हू लाहौत विया। त ईअं अनवर साहब सां उहो बिट बिट रहियो, गॾु गॾु रहियो। अनवर वेठो कोन, हुन ॼमी करे को किताब न लिखियो सवाइ कंहिं असाइनमेंट जे। पर बदर में इहा ख़ूबी त हुन जॾहिं सिंधूअ जो सफ़र कयो त सभिनी खां अवल मैडम इन जी शायदि आहे त हू दरबंद करे वेही रहियो ऐं 2-3 महीना वेही करे हुन तमामु ज़ख़ीम किताब जेको तारीख़ बि आहे सभु कुझु आहे उहो हुन लिखियो। बदर अबड़ो हिकिड़ो वॾो कहाणीकार, वॾो शाइर, हुन नसरी नज़्म जो बाकमाल शाइर आहे। उन खां अलावा हू मुहक़िक़, हू आर्कियोलॉजिस्ट, थोरे जो आर्कियोलॉजी हुनजो सब्जेक्ट न आहे पर हुन जेतिरो आर्कियोलॉजीअ में कमु कयो आहे शायदि ई सिंध जे कंहिं आर्कियोलॉजिस्ट एतिरो कमु कयो हुजे उन सिलसिले में। हीअ जॾहिं कुते जे क़बर ते विया त वक़्तु हुजे जून ऐं जुलाई जो। हाणे जून जुलाई में जबल जो पंधु तपी कंदे को डूंगर ॾुखोयनि ते भिटाईअ जी सिट आहे। हाणे इन ज़माने में जॾहिं डूंगर ततल आहे, लोह वांगुरु बाहि जो खूरे वांगुरु ॿरे थो पियो, त उन ज़माने में हिननि सफ़र कयो कुते जे क़बर जो। ऐं उन सफ़र में बदर साहब बीमार थी पियो। उठ जो सफ़र हुजे, हाणे उठ ते इहे जेके आहिनि हिकिड़ो ई माण्हू वेही सघे पियो ऐं अनवर खे वरी लिवर एब्सेस थियो, हुनखे जहिड़े जी बीमारी थी। पर हुनजी कमिटमेंट ॾिसो त हुन पंहिंजे बीमार साथीअ खे उठ ते विहारियो ऐं पाण उठ जी वाघ वठी ओठार सां गॾु उहा पंधु करे उहो सफ़र हुन पूरो कयो। त हिननि ॿिन्ही जी दोस्ती उहा हिकिड़ी मिसाली दोस्ती जेका मरण घड़ीअ ताईं उहा क़ाइमु रही। बदर अबड़ो अॼु बि तमामु आला दर्जे जो फ़िक्र, आला दर्जे जा किताब हू लिखे थो पियो। ऐं हिकिड़ो ठुल्ह किताबनि जो आहे बदर साहब जो कि 20-25-30 किताब आहिनि जंहिंमें हुनजी आत्म कहाणी बि शामिलु आहे। इहे सभु किताब बदर साहब वटि कंहिं पब्लिशर जे इंतज़ार में पियल आहिनि। ऐं हीउ जोगी जेको इंडोमेंट फंड में उते बि पंहिंजी जेका आहे उहा वॾी उमिरि बावजूदि उते बि पंहिंजो पूरो करे थो। ऐं उन खां पोइ जॾहिं घर मोटी थो अचे थोरे जो हू बीमार आहे ऐं हिकिड़ो अहिड़ियूं बीमारी हुनखे उहा आहे जेका माना उनजी जान नथी छॾे सघे। पर उन जे बावजूदि हू पंहिंजे कलम सां, पंहिंजी कमिटमेंट जेका उनजी कलम सां आहे उनखे बरक़रार रखियो पियो अचे। ऐं अॼु बि असांजे लाइ हिकिड़ो वॾो मिसाल बणियल आहे। भेनरूं ऐं भाइरो, मुंहिंजे हिसे में मीर मोहम्मद पीरज़ादो अचे थो। ऐं सम्झां थो त ॿलड़े में हीअ जेके 3 पीढ़ियूं आयूं आहिनि इन्हनि 3 पीढ़ियुनि जे तरबियत में जिन शख़्सियतुनि जो हथु आहे उन्हनि में मीर मोहम्मद पीरज़ादो आहे, अनवर आहे। लेकिन सियासी हवाले सां हारी तंज़ीमुनि ऐं इन हवाले सां ॾिसंदासीं त गुलाब पीरज़ादो आहे। सहाफ़ती दुनिया में, अदब जी दुनिया में चौथों नालो लुत्फ़ पीरज़ादे जो आहे। ही 4 शख़्स जॾहिं त हिते वॾी कहकशां, साहिल, इकरार, शाह मोहम्मद, मलका, फैज़, अमर, ज़रार, ज़ैद ख़बर न आहे
ही जेके सभु ॾिसंदव त सभई तव्हांखे शाइर अदीब नज़र ईंदा। ऐं सम्झां थो त इन्हनि जी पोख जे करे जेका इहा पोखियल नज़र अचे थी उन में हिननि 4 माण्हुनि जो त वॾो हिसो आहे, पर इन्हनि जे वॾनि जो बि हिसो आहे। मीर मोहम्मद पीरज़ादो ऐं अनवर ॿई मासात हुआ। ॿिन्ही जे उमिरि में साल जो फ़र्क़ु, हिकिड़ो 44 में ॼाओ ऐं ॿियो 45 में ॼाओ। ॿई पढ़िया, जॾहिं लाड़काणे में पढ़िया त ॿिन्ही जो उस्तादु अलहदा ॿोयो जंहिं वटां हिननि खे शाह जी शनासाई मिली, पर शाह जी शनासाई त हिननि जी पंहिंजे ॻोठ में बि हुई। मीर मोहम्मद जो पीउ शाइर बि हो ऐं ख़ासि करे लुआरी वारनि बुज़ुर्गनि जे शान में मौलूद बि चवंदो हो, साज़ खां सवा। ऐं हूअं बि हिते राग ही अजीब सिंध जी सूरत हाल आहे त जेके तसवुफ़ जा मसलक जिन वटि राग या मौसीक़ी मन आहे उन्हनि सभिनी वटि वरी राग मिले थो। कादरी, नक्शबंदी, इन्हनि ॿिन्ही सिलसिलनि वटि राग मन आहे, पर लुआरीअ वारनि बुज़ुर्गनि जा बि सभई ही पोइ लॻे राग। भिटाईअ वटि त राग जो स्कूल आहे ऐं नक्शबंदियुनि वटि राग मन आहे, पर नक्शबंदी दरगाहनि ते राग हले थो। सिंध जी भूमि जी हिकिड़ी अजीब तसवुफ़ जे इहो जेको संगम आहे त ही मीर मोहम्मद ऐं अनवर हिते जेके ॻोठ में राग जूं कचहरियूं थींदियूं, मेखाननि ते कचहरियूं थींदियूं, ही भॼी वञी राग ॿुधंदा हुआ। त मौसीक़ीअ जे कन रस जेका आहे हिननि खे नंढपण खां ई उहा थी। ऐं जेकॾहिं तव्हां मीर मोहम्मद ऐं ॿिन्ही जे शाइरीअ में ॾिसंदो तव्हांखे उहा मौसीक़ी तव्हांखे मिलंदी। पर मीर मोहम्मद फुल टाइम शाइर थियो। हुन जूं 2 फील्डूं, सियासी फील्ड बि हुई ऐं पंहिंजी जेका पेशे वारी ज़रई फील्ड बि हुई। पर अनवर घण रुख हो, हुन में हरकला जी बि, सहाफ़त बि, सयाहत बि, फ़ौज जी नौकिरी बि, वरी शाइरी बि, वरी कालम निगारी बि हुई। उन करे अनवर पंहिंजे शाइरीअ ते उहो तवजो न ॾेई सघियो जेको मीर मोहम्मद पीरज़ादे ॾिनो। ऐं ॿई वरी हू कट्टर कम्यूनिस्ट, हू कट्टर नेशनलिस्ट। मीर मोहम्मद पीरज़ादो साईं GM जो पोइलॻ, हू कम्यूनिस्ट पार्टीअ जो पोइलॻ, पर ॿिन्ही जो वरी हिक ॿिए सां प्यार ऐं ॿिन्ही जी वरी हिक ॿिए सां दोस्ती। ॿई वरी जॾहिं ॿलड़ेजीअ में मिलनि, सकरनि में मिलनि या भिक्षा में मिलनि त रुॻो भिटाई पिया ॻाल्हाइनि, ॿई रुॻो शाइरीअ ते पिया ॻाल्हाइनि, ॿई रुॻो अदब ते पिया ॻाल्हाइनि। त मीर मोहम्मद पीरज़ादो शाइरीअ जे हवाले सां जॾहिं असीं ॾिसूं था, जहिड़ो हू पाण नठो शख़्स हो, सुभाउ जो निमाणो हो, उहा हुनजी शख़्सियत हुनजी शाइरीअ में बि नज़र अचे थी। मीर मोहम्मद जी शख़्सियत ऐं नेठाईअ खे ॾिसी शेख अयाज़ जो ही शेर यादि ईंदो आहे त नेठा नेण प्रिय जा ईअं ॼण ऋण में राति ठरी। त मीर मोहम्मद तमामु सभा जो शख़्स हो। मीर मोहम्मद 69 में सकरन आयो ऐं वफ़ात ताईं 50 साल हुन सकरन में ॾिनई। ऐं असां सकरन मां वारा अक्सर ईअं महसूसु कंदासीं मीर मोहम्मद पीरज़ादो ॼाओ ई सकरन में आहे। ऐं सकरन में हुन अदब जूं 3 पीढ़ियूं पैदा कयूं आहिनि। सिंधी अदबी संगत 73 में मीर मोहम्मद, मूं, ख़ाकी असां गॾिजी क़ाइमु कई ऐं अॼु ॾींहं ताईं उनजो उहो तनक़ीदी शऊर, तनक़ीदी क्लास अॼु ॾींहं ते उहे साॻा क़ाइमु आहिनि। ऐं सकरन जी इहा हालत हूंदी त अब्दुल हकीम अरशद नवाब शाह जी सकरन में मेंबरशिप वरिती, राशिद मोराई, मुश्ताक बाग़ानी मोरे मां जी सकरन में मेंबरशिप वरिती। ऐं मीर मोहम्मद, अरशद ऐं राशिद इहा सम्झो साहिती परगणो या मरहूम नवाब शाह ज़िलो जेको आहे उन जे शाइरनि जी टिमूर थी आहे। मीर मोहम्मद पीरज़ादे जो 81 में मीर मोहम्मद में हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी त नंढ वॾाई जो फ़र्क़ु न हूंदो हो। अदबी संगत में हूंदा हुआसीं, मां 6 साल लाॻीतो सिक्रेटरी रहे, मूंखे चई त हाणे तूं पंहिंजे ख़िलाफ़ु पाण साज़िश कर। पोइ मीर मोहम्मद पीरज़ादे असां गॾिजी साज़िश कई, ख़ाकी डंडो खणी बीह रहियो। माना असां ॿिन्ही पंहिंजे ख़िलाफ़ु वोट ॾियण लाइ सभिनी खे चयो, पोइ बि हिकिड़े वोट ते मूं हारायो। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो। वरी जॾहिं तनक़ीद जो सुवालु ईंदो हो त मीर मोहम्मद चवंदो, छोकिरा कहाणियूं सुठियूं नथा लिखिजनि, हाणे हीअं कर तूं बि कहाणियूं लिख, मां बि थो लिखां। ख़ाकी बि थो लिखे, पर ख़ाकी न लिखियूं, मूं 10-12 कहाणियूं लिखियूं, मीर मोहम्मद लिखियूं, जेको मीर मोहम्मद जो हाणे कहाणियुनि जो किताबु आयो आहे। त
त छो नवनि खे असीं ऐं पोइ हिक ॿिए ते असीं सख़्तु तनक़ीद कंदा हुआसीं ऐं नतीजतन असां में फैज़ला जहिड़ा नकार पैदा थिया, मुनीर शाह जहिड़ा, जिन वरी असांजा बि छोड़ाला था। त मीर मोहम्मद में इहो हूंदो हो त हू नंढनि खे उत्साहींदो ऐं इहो उत्साह वारो तनवीर अब्बासी, इब्राहिम जोए, अलादाद बोए खां पोइ मीर मोहम्मद पीरज़ादो उहो शख़्स हो जेको हर टहीअ खे मुतासिर कंदो हो। मीर मोहम्मद शाइरीअ में तव्हां ॾिसो हू GSN बहाज़ जो मेंबर, GSN बहाज़ जे आइन जोड़ींदड़नि में हू ऐं मां असीं शामिल। GSN बहाज़ जी 74-75 में जेके स्टडी सर्किल थींदा कोर्स तरतीब थियो जंहिंमें कम्युनिस्ट ऐं कॉम्प्रेस दोस्त इमदाद चांडियो बि हुन में हूंदो, अब्दुल हकीम अरशद, असीं सभु गॾिजी पढ़ंदा हुआसीं। पर तव्हां ॾिसंदव त हुन जी शाइरीअ ते न नारेबाज़ी न प्रोपेगेंडाई ऐं अंसरता, हुन जी शाइरी एॾी त फितरत सां सलाह ॾियल आहे जो कॾहिं कॾहिं असीं भोग में चवंदा आहियूं साईं तव्हां ज़रई खाते में तव्हां आहियो ज़रई शाइर। रुगो ज़मीनुनि जो, रुगो कणकुनि जो, रुगो सोननि संगनि जो, रुगो वणनि जो ऐं रुगो उन्हनि जो ज़िक्र आहे तारनि जो, चंड जो, फितरत निगारीअ जो। त मीर मोहम्मद फितरत निगारीअ जो बहितरीनु शाइर हो। तनवीर अब्बासी लिखियो आहे त शेख अयाज़, हरी दिलगीर, नारायण शाम इन्हनि सभिनी गीत लिखियो ऐं बर्द सिंधीअ। बर्दो आख़िर ताईं गीत जो शाइर रहियो। शेख अयाज़ गीत लिखिया, बाक़ी हुननि गीत लिखिया पर तमामु थोरा। उन खां पोइ जेकॾहिं को गीत जो वॾो शाइर आहे बर्द सिंधीअ खां पोइ त उहो मीर मोहम्मद पीरज़ादो आहे। ऐं मीर मोहम्मद जा गीत में जेकॾहिं असीं जदीद सिंधी शाइरीअ में ॾिसंदासीं त तजुर्बा जेके हेयत जा आहिनि उहे वधि में वधि शेख अयाज़ कया आहिनि। ऐं गीत में छाकाणि त गीत जी ग़ज़ल वांगुरु का मख़सूस सिटा कान्हे। गीत वाईअ जे फार्म में लिखी सघिजे थो, गीत काफ़ीअ जे फार्म में लिखी सघिजे थो, गीत ग़ज़ल जे फार्म में लिखी सघिजे थो, गीत नज़्म जे फार्म में लिखी सघिजे थो, लोक जेके आहिनि संसूं उन्हनि जे फार्म में बि लिखी सघिजे थो। त शेख अयाज़ वटि तव्हां वैराइटी नज़र ईंदी। ईअं मीर मोहम्मद वटि तव्हांखे गीत, यानी शेख अयाज़ को दग न छॾियो आहे। त जीअं चवंदा आहिनि शाह इनात वटि वियो भिटाई त के त शाइरी चएसई तव्हां त ज़मीन खेड़े छॾी आहे, हाणे मां छा कयां, चई तूं वञी समुंड खेड़। त भिटाईअ वञी समुंड खेड़ियो। ईअं मीर मोहम्मद शेख अयाज़ गीत में को बि तजुर्बो न छॾियो जंहिं ते को ॿियो शाइर लिखी सघे, जिन बि लिखियो शेख अयाज़। पर मीर मोहम्मद वाहिद शाइर हो जॾहिं गीत जा फार्म लिखे त शेख अयाज़ खां पोइ ऐं शेख अयाज़ खां नवां फार्म लिखे जिन में गीत लिखे ऐं उन में रवानी टूटे न थी। हुन जे ग़ज़ल में, हुन जे नज़्म में, हुन जी टेरूअ में, हुन जे दोहे में फितरत निगर। हाणे मसलन मां तव्हांखे 2-4 मिसाल ॾियां। चंड संदो अधु खाई वियो ॼण त बुखियो ई लक। हाणे लक में सिज लहे थो, अधु सिज ॿाहिरि आहे अधु अंदरि आहे। हाणे ॾिसो, हाणे उन जी तशबीह छा सां थो ॾिए, नथिया गलीअ जी नींगरड़ीअ जो आड़ूअ अध में चक। नथिया गलीअ जे नींगरड़ीअ जो आड़ूअ गल में चक, अध में चक, माना अध में आड़ूअ अधु उन वात में आहे ऐं होॾां लक जो सिज आहे। त यानी हिन जूं तशबीहूं ऐं फितरी आहिनि। या चए थो त ढिलो ढोल न थिए भाकुर भीडियो ई रहे बेत। ढिलो ढोल न थिए भाकुर भीडियो ई रहे, कमल लुॾनि पिया ढंढ में मथां माक पवे, रोई राति चवे त हाय हयातियूं एतिरियूं। या वरी आहे त ओसीअड़े में उस में सड़ंदो रहे जुगन खां वण। ओसीअड़े में उस में सड़ंदो रहे जुगन खां वण, मेवो उन जे अख मां ॻणंदड़ लुड़क लॻे थो ॼण। हाणे मेवे खे वण जे अख मां ॻणंदड़ लुड़क, ऐं सम्झां थो अहिड़ी तशबीह सिंधी शाइरीअ में कंहिं बि न ॾिनी आहे। त हिन जी सॼी शाइरी हाणे ॿुधायो त हिते किथे जीअं सिंध महाल आहे। हू जॾहिं को
फनकार रुमानवी गज़ल चवंदो हो ऐं को इकरार जोड़ो या आकिल जोड़ो ताजो जोड़ो चवंदो क़ौमी गीत गा, चवंदो इहो क़ौमी गीत न आहे छा। हू जेको ॻाए पियो रोमांस, इन खां वधीक ॿियो ॿोलीअ में जेको रोमांस आहे उहो ख़ुदि क़ौमियत जो कुझु क़ौम जो रोमांस आहे। या शायदि हूअ उन्हनि तां गुज़री, शायदि हूअ उन्हनि तां गुज़री, चंदन हाणा चारा आहिनि। त तव्हां ॾिसंदो त हुनजी हर सिट में उहा गज़ल जी हुजे, गीत जी हुजे, बेत जी हुजे, दोहे जी हुजे, ऐं नज़्म में बि हुनजी तमामु घणी रवानी आहे। पट जहिड़ा ही बेत अथसि त गज़ल अथसि, पट जहिड़ा पेर चपंदड़ धर तती। हाणे हिकिड़ी हारियाणीअ जो तसवुरु कयो, जेका सारियुनि जे फसल ते वञे थी, ॾींहुं ततल आहे, गरम पाणी आहे, मतिलबु उहो सारियुनि में। हाणे ॾिसो, पट जहिड़ा पेर चपंदड़ धर तती, धुन पंहिंजीअ में मगन घुमंदी वती। हू पंहिंजे धुन में घुमंदी वती। जेका हरियाणी आहे पोरियत आहे, पट जहिड़ा पेर अथसि, धर तती आहे, टामूं लॻी पई आहे ज़मीन, पर हू पंहिंजे धुन में मस्तु आहे, हुनखे पेर सड़नि ई नथा। हाणे इहो जेको पोरियत जो हुस्न ऐं पोरियत जी अज़मत, पोरियत जी जेका ज़रूरत आहे, उनजो इज़हार हिकिड़े में करे थो। या वरी आहे त गुलाबनि जे झुरमट में भौरो ठहे, गुलाबनि जे झुरमट में भौरो ठहे, वुठे ते तो जीअं थर में चौरो ठहे। यानी बरसाति खां पोइ थर में जीअं चौरो ठहे थो, ईअं गुलाबनि जे झुरमट में भौरो ठहे थो। त मीर मोहम्मद पीरज़ादे जी शाइरी आउं सम्झंदो कमाल जी आहे। ऐं जदीद शाइरीअ में तनवीर अब्बासीअ जेको हुन ते महाग लिखियो आहे, वीणा वीणा शाइरी, त हू चए थो त अॼु असांजे दौर में जेको गीत जो हिन खां वॾो शाइर कोन्हे। इहा मन आउं संदसि रुॻो ॾिसां थो, जेकॾहिं हिन में हिकिड़ो गीत तव्हांखे ॿुधायां थो ऐं उन ते इत्तिफ़ाक़ करियां थो। हाणे हिन में ॾिसो त हिन में हेयत केॾी सुहिणी आहे। राति लड़ीअ राबेल रुना हा पूर पिया हा। हाणे पहिरीं सिट जेका आहे मात्राउनि जे लिहाज़ खां वॾी आहे, ॿी नंढी आहे। राति लड़ीअ राबेल रुना हा पूर पिया हा, चांडो कीअं जीअं झुमरियूं पातियूं छेल वॻी हुई, सांत ही सुलकी हीर गुली ही, पन पिपर जा चंद्र माथिया, चांडो कीअं में चकोर चिड़िया हा पूर पिया हा। हाणे सिटुनि जो जुदा सिटराव आहे। ऐं आउं सम्झां थो त ॿियो जेकॾहिं को लिखंदो त हुनखे घणे लिखिणो पवंदो, पर हिन में फितरी रवानी आहे। गुल ई पोपट मीत मिलन मां ॼण हुई ठाही, भोगन वेला हेठां माखी ॾिसंदे ॿारनि, आंदा दूंहा मानारनि ते मखा मिड़िया हा पूर पिया हा। मौसम ईंदे सभ का सारी, मौसम ईंदे सभ का सारे मीत पई थी मुंद मल्हारी। मौसम ईंदे सभ का सारी, मौसम ईंदे सभ का सारे मीत पए थी मुंद मल्हारी, ईंदे साईं गुल ऐं ॿूटा ख़ूब खिड़िया हा, टांगर टहकी जीअं टिड़िया हा पूर पिया। इहे हुनजो जेको हर गीत आहे उन में रवानी पंहिंजी आहे, उनजो सिटराव पंहिंजो आहे, उनजी ख़ूबसूरती पंहिंजी आहे। ख़ासि करे हुनजो जेको असां 7th क्लास में टेक्स्ट बुक में ज़ोरी गीत शामिलु कयो, सोना सोना संग बलिनि जा, सोना सोना संग। त जॾहिं अलाना साहिब खे गीत ॿुधायो, हिकिड़े ॿिनि चयो त मीर मोहम्मद केरु आहे? अलाना चयो मीर मोहम्मद केरु बि हुजे, गीत जी रवानी ॿुधाए थी त 7th क्लास जा ॿार हिनखे तरन सां ॻाईंदा, तंहिं करे हिनखे शामिलु थियणो खपे। ऐं असां बावजूदि मुखालफ़त जे उहो उन में शामिलु कयो त मीर मोहम्मद शाइरी मुकमिल शाइर हो ऐं अनवर जो हमअसर हो। ऐं सम्झां थो त ॿलड़े जी मीर मोहम्मद ऐं अनवर ते
फ़ख़ुरु करे थी। ऐं अनवर जे सदोरनि सभागनि ऐं सुलक्षणनि पुटनि हीउ संदसि मेलो मचाए हू को पाण ते थोरो कोन कयो अथऊं, तो कंहिं उन्हनि ते अनवर ते थोरो कोन कयो अथऊं, हीउ पाण ते थोरो कयो अथऊं, पंहिंजे मुस्तक़बिल ते थोरो कयो अथऊं त जीअं नए नसुल खे ख़बर पए त संदन वॾा अनवर कहिड़ो हो, मीर मोहम्मद कहिड़ो हो, गुलाब कहिड़ो हो, लुत्फ़ कहिड़ो हो, या शाह मोहम्मद कहिड़ो हो, मलका कहिड़ी हुई, मतिलबु त पंहिंजनि वॾनि जी ॼाण पंहिंजा वॾा न, हीउ सिंध जा वॾा आहिनि, हिननि सिंध खे ॾिनो आहे, रुॻो ॿलड़े जी न ॾिनो आहे। हीअ मोहन जे दड़े जी मिटी ॿलड़े जी मुंहिंजे नज़र में हीअ मोहन जे दड़े खां बि क़दीम आहे, छो त ॿलड़े जी, वाघरे जी, मदे जी, इहे लफ़्ज़ जेके आहिनि इन्हनि जी जेकॾहिं खोज कंदो त आमरी तहज़ीब सां वञी मिले थी ऐं इन ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। हिन क़दीम सिंधूअ जी जेका साञा आहे, अनवर, मीर मोहम्मद, ही सभु उन साञा जा सिंबल आहिनि। महिरबानी। किलो कोन पर पाण हली त इहो असांजो बदर कुरैशी हो। नकाश असांजो जेको मां उनजो हुलियो ॿुधाए चुकसि, ऐं उन जो बि हिकिड़ो तमामु घणो उन जो हिकिड़ो मिज़ाज हो, ऐं उन इलाही शाह भिटाई जो हिकिड़ो इलाही वॾो पारखू हो। उन खां सवाइ झटपट वधीणाई जे नाले सां कालम लिखंदो हो, ऐं उन खां सवाइ चाचा अवामी आवाज़ में ॿारनि जो सुफ़ो संभालींदो हो, ऐं उन खां सवाइ शाइर हो, त ईअं इन में रिसाले प्रोग्राम में बि हू शाह भिटाई जी शाइरीअ जो मानाऊं पेश कंदो हो। त उन जो बि हिकिड़े तरह सां उन्हनि जी जेका ज़िंदगीअ में हिकिड़ी भरपूर जेका उन्हनि जो उत्साह हो, ऐं कॾहिं बि उन्हनि ॿिन्ही सां मिली असांखे महसूसु कोन थींदो, उन्हनि ॿिन्ही सां मिली शर्म ईंदो हो असांखे, जेकॾहिं असां सम्झंदा हुआसीं त अच्छा मां त हाणे अकेली, पोइ मां हितां वञा थी, पोइ मूंखे बसुनि में चढ़ी वञिणो थो पवे, त उन्हनि सां मिली हमेशह शर्मिंदगी थींदी त असां किथे बि ठाहियूं, ऐं हीअ ॿई केॾा वॾा माण्हू आहिनि असांजे ग्रुप जा, असांजे इन जा। उनखां नकाश काफ़ी अरसे ताईं, ऐं वीचारो जेको आहे न हमेशह नकाश पाण सां गॾु हिकिड़ो वॾो थेलो खणी, किताब विताब खणी घुमंदो, ऐं हुन असां पुछो त एॾो वज़न खणी छो था घुमो, उन चयो त इन करे माण्हू मूंखे कॾहिं कॾहिं फ़क़ीर था सम्झनि, मां वेगन में या बस में चढ़ां थो, मूंखे पैसा था ॾेई छॾनि, खिली खिली ॿुधाईंदो। सो इन तरह सां हिकिड़ो ॿियो दफ़ो हुन नकाश पंहिंजो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त चई मां हिकिड़ी महफ़िल में वेठो हुजां, अॻे सीट ते ईअं प्रोग्राम पियो ॿुधां त अनाउंसर अची अनाउंस कयो अब्दुल रहमान, हुन चयो अब्दुल रहमान अब्दाश, उहो हिकिड़ो ॿियो राइटर हो, ऐं नकाश वीचारो आहिस्ते 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 अची स्टेज ते वेही रहियो, पोइ उनखे ख़बर पई त हीउ मुंहिंजो नालो कोन हो। सो इन तरह सां हुन वटि एॾा लतीफ़ा हुआ, उन सां 5 मिंटनि जी मुलाक़ात असांजे लाइ हिकिड़ी वॾी कचहरीअ जो हूंदो। ऐं उन खां पोइ नकाश खे हिकिड़ी पंहिंजी कज़िन पसंदि कंदी हुई, जंहिंखे इलाही अरसे ताईं उन खां शादी सां इनकार कंदो, पर पोइ नेठि हुन जी शादी थी ऐं ॾाढो ख़ुशि हूंदो, अञा शादीअ खे 1.5 साल मस थियो त एक्सीडेंट में असां खां जुदा थी वियो। सो अॻियां पोइ वरी ज़रूरत थी त पोइ वरी ॻाल्हाईंदा। मूंखे जीअं त बदर अबड़े साहिब ते ॻाल्हाइणो आहे, ऐं बदर अबड़ो अनवर पीरज़ादे जो हमअसर मौज़ू आहे, अनवर पीरज़ादे जा हमअसर उन्हनि ते ॻाल्हाइणो आहे। सो बदर अबड़ो साहिबु जमाल अबड़े साहिब जो पुटु, मोभी पुटु, वॾो पुटु, ऐं उनजी तरबियत जेका जमाल साहिबु कई उहा ॾाढे सख़्तीअ वारी कई। हुनखे नंढपण में जीअं त बदर साहिबु नंढो हुयो ऐं जमाल अबड़ी साहिब खे दिलि जो दौरो पियो, उन खां पोइ हुन इहो सम्झो त हाणे शायदि मूंखां हयाती मोकिलाए, उन करे पोयां घर खे संभालींदड़ केरु हूंदो, ऐं बदर वॾो पुटु, त हुन बदर खे रक्षा बि हलराई, बदर खे कंडक्टर जो कमु बि उहो वरितई, ऐं बस बि हिकिड़ी उहा तुड़ियुनि ते यानी किश्तियुनि ते उहा बदर अबड़े साहिब खे वठी ॾिनई, ऐं उनजो हुन ज़िक्र पंहिंजे आत्म कहाणी में कयो आहे। अहिड़नि सख़्तु हिकिड़नि ॾींहंनि खे गुज़ारे बदर साहिबु, जॾहिं 73 धारा अदबी संगत में जॾहिं अनवर पीरज़ादो साहिबु
जेल खां ॿाहिरि निकिरी अदबी संगत जॉइन कई त बदर अबड़ो उहो अनवर साहब जे सोबत में आयो ऐं उते हुन पंहिंजूं कहाणियूं पेश कयूं जिन कहाणियुनि खे तमामु घणो साराहियो वियो ऐं अदबी संगत जीअं त जमाल अबड़े जो वॾो प्रोफाइल हो उन करे जमाल जो पुटु उन जी तमामु घणी इज़त उहा उते उन्हनि कई ऐं अनवर पीरज़ादो हुन सां घणो वेझो थियो ऐं हू बि अनवर जे वेझो थियो। हू जॾहिं पाण में वेझा थिया त पोइ उहा वेझड़ाई उहा अनवर जे सोबत में हिकिड़े जज साहब जो पुटु जेको ज़ाहिर आहे हुयो त तरक़ी पसंदि ऐं कहाणियूं बि हुननि जूं सभु तरक़ी पसंदाना नुक़्ते निगाह खां लिखियल आहिनि ऐं पीढ़ जो पथर आहिनि तरक़ी पसंदीअ जो। पर हुन कॾहिं बि का पार्टी जॉइन न कई जमाल अबड़े साहब। पर बदर अबड़ो जेको जमाल अबड़े जो पुटु उहो अनवर पीरज़ादे साहब जे सोबत में उहो कम्यूनिस्ट पार्टीअ ॾांहुं ठिकरी वियो। तोड़े जो हू हुनजो ॿीर पंहिंजो मेंबर न थियो पर कम्यूनिस्ट पार्टीअ जे सां हू सलाहियल रहियो, हमदर्द रहियो ऐं एतिरो हमदर्द रहियो जो 80 साला हू जेको आहे उहो अनवर पीरज़ादे जे सोबत में सुर्ख परचम बि कढे थो ऐं उन खां पोइ जेल में जॾहिं हुनखे वाड़ियो थो वञे त हू जेको आहे उहो बीह थो रहे त ठीकु आहे मां मेंबर न हुउसि पर मां हिन नज़रिए सां सलाहियल आहियां। उन करे मुड़सीअ सां हुन 4 साल इहो सख़्तीअ वारो जेल जेको आहे हुन काटियो ऐं हुनजी आतम कहाणी हुनजी जेल जी कहाणी जेका शाया थी ऐं जंहिंजो माउ शेख हयात लिखियो ऐं जंहिं लिखियो त जेकॾहिं मुंहिंजो को पुटु अहिड़ो सुठो लिखे हा मूंखे हाणे ख़बर पई आहे त जमाल अबड़े लिखण जो छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं मुंहिंजो को पुटु अहिड़ो सुठो लिखे हा त मां हुनजे लिखणनि ते किनायत कंदे लिखणु छॾे ॾियां। यानी उहा डायरी जेका आहे अहिड़ी शाइरानी अंदाज़ में लिखियलु आहे जो तव्हां उनखे शुरू कंदव त ईअं जीअं दरिया जो वहकिरो हूंदो आहे तेज़ वहकिरो उहो तव्हांखे गेलींदो वेंदो ऐं आख़िर ताईं बदर अबड़ो साहब जो उहा डायरी पाण खां सवाइ तव्हां उनखे मां हथु न कढंदा। बदर अबड़े जेल में तनक़ीद निगारी इब्तिदाई जाइज़ो नाले सां पहिरियों किताबु लिखियो हो जंहिंजो सोर्स मटीरियल जमाल अबड़े साहब हुनखे जेको आहे उहो मुहैया करे ॾिनो जेल में ऐं उनखां पोइ कॾहिं बि जमाल हुनखे कमज़ोर न कयो। हू जॾहिं जेल में हो त जमाल अबड़ो जॾहिं बि वेंदो हो हुन सां जेल में मुलाक़ात करणु त हुनखे जेको आहे मुको ॾेखारींदो हो त बीह रहो पुटु तूं जहिड़े नमूने सां जीअं आयो आहे उअं ई बीह रहो। शायदि ई को अहिड़ो पीउ हुजे जेको पंहिंजे पुट खे ईअं उनजी पुठी ठपे त तोड़े जो तूं मेंबर बि न रहियो आहे पर हाणे जो काठ में फाथो आहे त हाणे फासण खां पोइ फतकणु कहिड़ो तूं जेको आहे इहो सभु कुझु भोग ऐं मुड़सीअ सां भोग। बदर अबड़ो साहब बाद में जेल मां निकितो। जेल मां निकिरण खां पोइ हुनजे हयातीअ जा जेके ॿिया रंग हू सरकारी नौकिरी हुनखे न मिली ऐं सरकारी नौकिरीअ में इंट्रस्टेड बि न हो। हुनजो प्रोफाइल जेको आहे उहो ॿिए क़िस्म जो ठही चुको हो, सियासी प्रोफाइल ठहियो। ऐं अनवर पीरज़ादो बि जॾहिं जेल में पियो यानी सहाफ़त में अचण खां पोइ त बदर ॾिठो त अनवर जेको सहाफ़त में अचण खां पोइ यानी जेल जे सख़्तीअ खां उहो बचियो आहे। मां बि सहाफ़त में पनाह वठां न त मुंहिंजो बचणु शायदि मुश्किल थिए। उनखां पोइ हू सहाफ़ी थियो हिलाले पाकिस्तान जो ऐं बाकमाल सहाफ़ी उन तमामु जुरत सां जेके उन में कालम लिखिया उन में हीअ सैन नाले सां हुनजो जेको सिलसिलेवार हिकिड़ो कालम हिलाले पाकिस्तान में हिकिड़ो यादगार कालम। ऐं बाद में अनवर जे सोबत में हू जेको आहे अनवर जॾहिं एडिटर थियो अवामी आवाज़ जो त उन ज़माने में हुन हिकिड़ो स्पेस जेको आहे उहो बदर साहब लाइ उहो पैदा कयो ऐं पुकार अख़बार जो हुनखे एडिटर अनवर साहब जे सोर्स सां हू जेको आहे पुकार अख़बार जो एडिटर थियो। उन खां पोइ हू बरसात जो बि एडिटर रहियो वग़ैरह। त ईअं सहाफ़त में हुन जेके आहिनि पंहिंजा जेके आहिनि उहे जोहर ॾेखारिया। पर अनवर जो जॾहिं आर्कियोलॉजीअ जी ऐं भिटाईअ जा पंध जेके आहिनि ससूईअ जा पंध जेके हिन जा शुरू थिया लाहूत जा पंध जेके शुरू थिया त उन में बदर हुन सां ॿिट ऐं ॿई ॼण ॿ यानी कालब हिकु जान
ईअं हुननि सफ़र कयो ऐं ॾुखिया सफ़र उहे लाहौत जा सफ़र त टुंगण जबल ते जॾहिं अनवर साहिबु ॿुधाईंदो हो त चढ़ियासीं ऐं आख़िरी चोटी हुजे उहा बदर साहिबु थकिजी पियो हू जेको आहे मथे न पियो हली सघे उन टुंगण जे चोटीअ ते त अनवर हुनखे चयो त इश्क सां उठाए पेर पिरांजे पार ॾे पोइ हुन में उहा कुवत आई ऐं हुन जेको आहे उहो पाण में यानी विख वधाइण जी कई त ॿी सिट हुनखे चयईं त खुही जा खयईं विख ताईं वेझी कई पोइ हुन उहा जेका आहे यानी खुहिजण खां पोइ बि जेका विख खॼे थी पई उहा मंज़िल खे वेझो थी करे अहिड़ो उत्साह हुनखे जॾहिं ॾिनई त बदर साहिबु उहा टुंगणी जी चोटी सर कई ऐं उन खां पोइ हू लाहौत विया त ईअं अनवर साहिबु सां उहो बिटु बिटु रहियो गॾु गॾु रहियो अनवर वेठो कोन हुन ॼमी करे को किताबु न लिखियो सवाइ कंहिं असाइनमेंट जे पर बदर में इहा ख़ूबी त हुन जॾहिं सिंधूअ जो सफ़रु कयो त सभिनी खां अवल मैडम इन जी शायदि आहे त हू दरबंग करे वेही रहियो ऐं 2-3 महीना वेही करे हुन तमामु ज़ख़ीम किताबु जेको तारीख़ बि आहे सभु कुझु आहे उहो हुन लिखियो बदर अबड़ो हिकिड़ो वॾो कहाणीकार वॾो शाइर हुन नसरी नज़म जो बाकमाल शाइर आहे उनखां अलावा हू मुहक़िक़ हू आर्कियोलॉजिस्ट थोरे जो आर्कियोलॉजी हुनजो सब्जेक्ट न आहे पर हुन जेतिरो आर्कियोलॉजीअ में कमु कयो आहे शायदि ई सिंध जे कंहिं आर्कियोलॉजिस्ट एतिरो कमु कयो हुजे उन सिलसिले में हीअ जॾहिं कुते जे क़बर ते विया त वक़्तु हुजे जून ऐं जुलाई जो हाणे जून जुलाई में जबल जो पंधु तपी कंदे को डूंगर ॾुखोरनि ते भिटाईअ जी सिट हाणे इन ज़माने में जॾहिं डूंगर ततल आहे लोह वांगुरु बाहि जो खूरे वांगुरु ॿरे थो पियो त उन ज़माने में हिननि सफ़रु कयो कुते जे क़बर जो ऐं उन सफ़र में बदर साहिबु बीमार थी पियो उठ जो सफ़रु हुजे हाणे उठ ते इहे जेके आहिनि हिकिड़ो ई माण्हू वेही सघे पियो ऐं अनवर खे वरी लिवर एब्सेस थियो हुनखे जहिड़े जी बीमारी थी पर हुनजी कमिटमेंट ॾिसो त हुन पंहिंजे बीमार साथीअ खे उठ ते विहारियो ऐं पाण उठ जी वाघ वठी उठार सां गॾु उहा पंधु करे उहो सफ़रु हुन पूरो कयो त हिननि ॿिन्ही जी दोस्ती उहा हिकिड़ी मिसाली दोस्ती जेका मरण घड़ीअ ताईं उहा क़ाइमु रही बदर अबड़ो अॼु बि तमामु आला दर्जे जो फ़िक्र आला दर्जे जा किताब लिखे थो पियो ऐं हिकिड़ो ठुल्ह किताबनि जो आहे बदर साहिब जो के 20-25-30 किताब आहिनि जंहिंमें हुनजी आत्म कहाणी बि शामिलु आहे इहे सभु किताब बदर साहिब वटि कंहिं पब्लिशर जे इंतज़ार में पियल आहिनि ऐं हीउ जोगी जेको इंडोमेंट फंड